पुराने ज़माने में मोहब्बत वारन किताबन में ये गाल अचे पई, तसव्वुफ़ जे किताबन में ये गाल अचे पई। मिसाल तौर ते गाल कई थन। हिकड़ी कील ही वेचारड़ी, उन्हें के शौक़ थियो त मां मक्के पाक वञा, पंहिंजे रब जे काबे जो दीदार करे अचां। परे पई कील रहे, लेकिन सोचे पई त मां कमज़ोर, एडो पंध करियां, मां ही बर किरास कयां, जबल जूं चोटियूं वादियूं, पो वरी हे समुंड, एडो वडो पंध करे मां वञा, केड़े तरीके साण मां उते पहुचंदस। पो वेचारी पंहिंजी मोहब्बत में भी रोए। पो ॾिठई त मक्के पाक जा कबूतर आया हन चुगण जे लाइ। पो हिकड़े कबूतर जे पेर में उहा कील चुंबड़ी पई। कबूतर चुगी चुगी जो उथियो तो सिधो वनी मक्के पाक पहुतो। उते जो पहुतो तो कबूतर कयो तवाफ काबे करीम जो, फिरंदो रहियो, तवाफ कंदो रहियो, कील कदमन में चुंबड़ी पया, वो भी रब जे काबे जो हर तरफ खां दीदार भी कंदी रही त तवाफ भी कंदी रही आहे। वेचारी कमजोर कील न भी पहुंची सके, पर हरम जे कबूतर जे कदमन में चुंबड़ी पई त हरम बाग में पहुंची वई आहे। रब जे काबे जो दीदार करे वरतई। पो असा कमजोर आहियूं, असा लायक ना आहियूं जो मैदान महशर में रसूलुल्लाह जे वेझो वनी बीहूं। असा में या ताकत कुवत हैसियत ना है, पर जेकॾहिं मौला हुसैन जा नौकर थी करे रहंदासीं त रसूलुल्लाह जी दरबार में पहुंची वेंदा। उन्हनि सां प्यार कंदासीं, मोहब्बत कंदासीं, छोजो आका करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिही वसल्लम जिन इरशाद फरमायो, इमाम हसन हुसैन साईं खे पंहिंजे झोली मुबारक में वेहारे पान इरशाद फरमायो त मन अहब्बहुमा फ़क़द अहब्बनी, जे मुझे बच्चन सा मोहब्बत कई त बेशक उन त मूसाण मोहब्बत कई आहे। महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनके बच्चड़न साण मोहब्बत करण हकीकत में अल्लाह जल जलालू नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सा मोहब्बत करनी है। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सा मोहब्बत हकीकत में अल्लाह जल जलालू साण मोहब्बत होती है। हुजूर आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इरशाद फरमायो, अहिब्बुल्लाह लिमा यग़्ज़ूकुम, अल्लाह साण प्यार कयो जो तरह तरह जो ग़िज़ाऊं तव्हां के अता फरमाईंदो आहे। एड़ी गर्मी में शरबत प्यारी दुआ, बोतलूं प्यारी दुआ, मिठा मिठा शरबत प्यारी दुआ, थधा थधा शरबत प्यारी दुआ। न त खोड़ माण्हू आहिनि चङा भला जिस्म में अचनि पिता, शरबत ठहियो भी पयो आ, थधो भी आहे, गिलास भर जो साम्हूं रख, न बेली माफ़ करी में को शुक्र मां यार मिठड़ा कोनी पीदा, नसीब न हा न बा। हां के मानू आखन बासा थधा को नहीं पीते से, को आखे तो मैं लूण को न खावा, को आखे मिर्च न खावा, को आखे मैं गेह न खावा। असा को जेका भी रब शे देवे तो हड़प थी हली वेंदी पई है। ये अल्लाह दा एहसान है या ना साडे मथे? सेहत दी रब करीम असा को, नेमता दी अल्लाह जल जलालहू असा को, तरह तरह जा नेमता दित्या। सोने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया ते पिछे रब जड़ा एजा नेमता पे खवेंदा वे ते पिछे अल्लाह ना प्यार त करो। पिछे आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया,
व अहिब्बूनी बिहुब्बिल्लाह, ऐ मैं नाल मोहब्बत करो। नबी फरमाते पे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूसान प्यार कयो बिहुब्बिल्लाह, अल्लाह जी मोहब्बत जे वास्ते। छा मतलब? जेकर अल्लाह जी मोहब्बत तव्हां खे खपे थी त पोइ मूं रसूलुल्लाह सां मोहब्बत कयो, तव्हां अल्लाह सां मोहब्बत करे वठो। वरी फरमायो व अहिब्बू अहल बैती बिहुब्बी, मुंहिंजी मोहब्बत जे वास्ते त नबी सां कीअं मोहब्बत कयूं, नबी असां सां कीअं मोहब्बत करे, नबी असां सां प्यार कीअं करे, पाण फरमाए त पोइ मुंहिंजे अहल बैत सां मोहब्बत कयो। यानी अहल बैत सां मोहब्बत कयव त नबी तव्हां सां पाणे मोहब्बत कंदो, ऐं जॾहिं नबी सां ई मोहब्बत थी त पोइ अल्लाह तव्हां सां प्यार फरमाईंदो। केॾो न सस्तो सौदो आहे। ज़ाहिर में लफ़्ज़ सौला आहिनि यारो, पर इहा मोहब्बत ज़ुबानी न थींदी आहे, दिलनि जा सौदा थींदा आहिनि। दिलनि जा सौदा दिल ॼणी पवंदी आहे, ऐं जॾहिं दिल ॾिनी वई त पोइ जान बि उन्ही खे आहे, जिस्म बि उन्ही खे आहे, पोइ पैसा बि उन्ही जा आहिनि, मिल्कियतूं बि उन्ही जूं आहिनि, वक़्त बि उन्ही जो आहे, घर बार भी उन्ही जो आहे, कारोबार भी उन्ही जो आहे, पोइ हर शइ उन मालिक जी आहे। जीअं वणेसि तीअं पियो तसर्रुफ़ फरमाए। छो जो मोहब्बत नालो ज़ुबान जी लफ़्ज़न जो ना है, मोहब्बत नालो दिल जी कैफियत जो आहे। कंहिंसां दिल लगी वञे, कीअं दिल लगे, का ॿाहिर निकरी कंहिंसां चिचड़ो वांगुरु चिंबड़ंदी ना है। दिल जे अंदर कंहिंजी याद वेही वञे, एतरी याद वेहे, एतरी याद वेहे, एतरी याद वेहे, जो तूं वेठो हुजी त बि उहो याद आ, जे हली पियो त बि उहो याद आ, जे जागी पियो त बि उहो याद आ, जे सुतो पियो ही त बि उहो याद आ, जागी सुम्ही उथी त बि उहो याद आ, जागी सुम्ही थो त उहो याद आ, हर कमकार में तोखे उहो याद आ। एतिरे क़द्र तोखे याद आ जॾहिं तूं दुकान ते वञी थो ईद जे लाइ कपड़ा वठण जे लाइ, त बि तोखे यार याद लॻो पियो। मेरा महबूब कहिड़े कपड़े पाता है, कहिड़े रंग ते पाता है, मां बि त अहिड़े कपड़े खिना, अहिड़े रंग ते पावां। इहा आहे मोहब्बत। जीअं महबूब करे तीअं कयां, जियां चवे तियां कयां, जान पेश कयां, मिल्कियतूं पेश कयां, सब कुछ मां कुर्बान कयां। जियां महबूब चवे इन्ही के मोहब्बत चई वेंदी आहे। न त दावा करण वारा खोड़ आहिनि, सिर ॾियण वारो हिकिड़ो मजनो थींदो आहे, कुटी खाइण वारा खोड़ मजना मिली। सिर ॾियण वारो हिकिड़ो मजनो हो, कुटी खाइण वारा खोड़ मजना। त मोहब्बत मौला पाक जे बच्चन सां, महबूबन करीमन जे बच्चन सां जेकॾहिं आहे त पोइ दिल साण हुजे, सिर्फ़ ज़ुबान सां न। अहिड़ी दिल साण उन्ही सां मोहब्बत हुजे, तूं उथी वेही रुगो 10 ॾींहनि में हुसैन याद न हुजई, तूं वेही उथी खाई पी ॻाल्हाई हली, जो भी मामलो दुनिया जे अंदर करी त तोखे मौला हुसैन याद हुजे। सिर्फ वरी याद जुबानी न, ज़हनी भी न, बल्कि जिंदगी जा जेतरा भी मामला आहिनि, तू मौला हुसैन के याद करी त हू मौला हुसैन हिन ही मामला कीअं गुज़ारिया त मां भी ईअं ई पंहिंजनि मामलनि मां गुज़री वञा। कीअं मौला हुसैन सब्र फरमायो आहे, कियां अहल बैतन सब्र फरमायो आ। सब्र जी भी इंतहा उन्हनि जी आहे।
सैयदना इमाम ज़ैनुल आबिदीन रज़ी अल्लाह ताला अन्हु जो एकड़ो दुश्मना बदख़्वाह आए पर पुट गिला करे रहियो आ माण्हू ॿुधाइनि पिया क़िबला साईं फिलाणो तव्हांजी गिला करे रहियो आहे पाण ॿुधी करे छॾे पिया ॼण चेहरे जे मथां बि कावड़ जा निशान न पिया अचनि वरी विच वारा चमचा वञी करे उन खे ॿुधाइनि मुंहिंजा दोस्तो हिकिड़े दफ़े साम्हूं थी पियो आहे साम्हूं मुलाक़ात थी वई आहे इमाम ज़ैनुल आबिदीन साईं खे घटि वधि लफ़्ज़ ॻाल्हाइण लॻो आहे हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन मौला हुसैन जो बचड़ो आहे सब्र ऐं रज़ा साण ॿुधी रहियो आहे ख़ामोशी साण कंध झुकायो बीठो आहे हो ॻाल्हाए ॻाल्हाए थकिजी पियो आहे आख़िरकार हज़रत हू चुप करे वियो तॾहिं इमाम ज़ैनुल आबिदीन फरमायो अदा हाणे मूंखे मोकल हुजे त मां पंहिंजे घर वञा बदख़्वाह चवण लॻो दुश्मन चवण लॻो साईं एतिरो मूं तव्हांखे ॻाल्हायो आहे घटि वधि मूं ॻाल्हायो आहे तव्हांजे शान में मूं तौहीन कई आहे तव्हां बर्दाश्त कयो आहे पर अञा बि चओ था त मोकल हुजे त मां घर वञा पाण इरशाद फरमाए त हाओ तुंहिंजी दिलि इन ॻाल्हि में ठरे थी त मां महबूब जे बचड़नि खे घटि वधि ॻाल्हायां जेकॾहिं अञा बि तुंहिंजी दिलि कान ठरी आहे तुंहिंजी मुराद पूरी कान थी आहे त पोइ हुसैन साबिर जो बच्चो तुंहिंजे साम्हूं बीठो आहे पंहिंजी दिलि खे ठारे वठ जॾहिं अहिड़ा लफ़्ज़ जो ॿुधाई त कदमनि ते किरी पियो आहे रोई ॾिनो आहे माफ़ी थो वठे त सोणा बेशक मां ॾोही आहियां सोणा मूं तव्हांजो शान कोन सम्झो त आल बेतन जो केॾो वॾो शान आहे ओ मुंहिंजा सोणा सूंह विञाय मसूम मेरो मुँह थियो तित पियो जिते हलण नाहे हुस्नरी मां पंहिंजी सूंह विञाए छॾी आहे अदब जा लीका मां लंघे वियो आहियां सुणा मूंखां गुनाह थिया आहिनि तुंहिंजे कदमनि में पियो आहियां मूंखे माफ़ कयो सैयदना इमाम ज़ैनुल आबिदीन रज़ी अल्लाह ताला अन्हु जन फरमायो नबी जा बचड़ा जॾहिं सब्र कंदा आहिनि जेकॾहिं उन खां केरु माफ़ी वठंदो आहे त माफ़ बि करे छॾींदा आहिनि सैयदना इमाम हुसैन अली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जन पंहिंजे दोस्तनि जी दावत फरमाई दोस्त दावत में शरीक थिया तरह तरह जा ताम तैयार थिया पेश कया विया पहुचाइनि पिया मानी खाइण शुरू थी विया साईं पंहिंजे खादिम खे हुकुम फरमायो वञ बोड़ जो अञा हिकिड़ो ढूंगो खणी आ हू जॾहिं मां ढूंगो बोड़ जो खयो पियो अचे डुड़ंदो पियो अचे हज़रत इमाम अली मकाम जे तरफ़ खयो पियो अचे त साईं अॻिते पुॼाईंदो विरहाईंदो मां पेश कया जियां जो खणी आयो हू को तिरकी पयो को लर्जी पयो ढूंगो हथ मां छॾाइजी वियो गरम गरम बोड़ इमाम आली मकाम जे मथां वञी पियो आहे कपड़नि जे मथां हारजी वियो जिस्म ते गरम बोड़ लॻो आहे हज़रत इमाम आली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जन पंहिंजे खादिम खे तेज़ी साण ॾिठो आहे कावड़ जे अंदरि नज़र कई आहे उहो खादिम बि त मौला हुसैन जे दरवाज़े जो आहे आम शराबी कबाबी वडेरे जे दरवाजे जो नौकर न आहे उन्हीं जे दरवाजे जो नौकर आहे जो लोग सुम्ही निंड्रूं कंदो आहे हुसैन ऐं हुसैन जा घर वारा जागी करे रब जे क़ुरान जो लोलियो ॾींदा आहिनि बेटई सरकार से फरमाई त पखी सब बचन पर हंज हमेशा डुबरा मारिय संदे माम रे सदा सुन रहल अला
इन पखिल कॾहिं सुमी सुख न माणियो सुख जो निंड्रू कॾहिं कोन कयूं इबादत गुज़ार नमाज पढ़ण वारा रात ऐं ॾींहं तिलावत करण वारा अहिड़ी त तिलावत कयूं ज़ाहिरी ज़िंदगी में त तिलावतूं कंदा रहिया पर शहादत खां बाद सिर मुबारक नेज़े जे मथां आहे पोइ कूफे जी बाज़ार हुजे या शाम जी बाज़ार हुजे धड़ मुबारक करबला मुअल्ला में दफन थी चुको आहे सिर मुबारक बाज़ारन में नेज़न जे मथां आहे तॾहिं बि मौला हुसैन जे लबन ते रब जे क़ुरान जो लोलियो जारी लॻियो पियो आहे साईं जे दरवाज़े जो नौकरा ख़ादिमा जॾहिं ॾिठई त मूंखां ग़लती वॾी थी वई आहे मेहमाननि जे आॾो मेहमाननि जो खाधो हारे छॾियुमि वरी जेको हारियो सो मौला हुसैन आली मक़ाम जे मथां किरियो गरम गरम मथां किरियो साईं जे जिस्म मुबारक खे तकलीफ़ थी आहे कपड़नि जे मथां किरियो आहे कपड़नि ते दाग पइजी विया आहिनि सरासर मां ॾोही आहियां सरासर मूं गुनाह कयो आहे लेकिन न पियो चवे सही माफ़ कर उन नौकर रब जे क़ुरान जी तिलावत शुरू करे ॾिनी आहे कहिड़ी आयत पियो पढ़े अर्ज पियो करे रब जे क़ुरान जी तिलावत पियो कहे तो वल काज़िमीनल ग़ैज़ माना छा है अल्लाह तो फरमाए ऐं उहे माण्हू जेके पंहिंजूं कावड़ूं खाई वेंदा आहिनि उन्हनि जो शान अॻिते अल्लाह बयान कयो आहे उहे माण्हू जेके पंहिंजी कावड़ खाईंदा आहिनि हिन इहे लफ़्ज़ जो क़ुरान जा पढ़िया वल काज़िमीनल ग़ैज़ हज़रत मौला हुसैन जो जरा लफ़्ज़ ॿुधो पाण मुर्की पिया कावड़ ई लही वई आहे वरी अॻिते क़ुरान पढ़ी वल आफ़ीना अनिन नास ऐं उहे कावड़ खाइण वारा ऐं माण्हुनि खे माफ़ करण वारा मौला हुसैन आली मक़ाम फरमाए त पुट मूं तोखे माफ़ बि करे छॾियो आहे वरी अॻिते तिलावत करण लॻो आहे वल काज़िमीनल ग़ैज़ वल आफ़ीना अनिन नास वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन ऐं अल्लाह तबारक व तआला एहसान करण वारनि साण मुहब्बत फरमाईंदो आहे जेको ॿिए जे मथां एहसान कंदो आहे ॿियनि ते थोरा कंदो आहे इनायतूं कंदो आहे अल्लाह फरमाईंदो आहे त मां उन्हनि सां मुहबत कंदो आहियां कहिड़नि सां जेको कावड़ूं खाईंदो आहे जेको माण्हुनि खे माफ़ कंदो आहे जेको ॿियनि ते एहसान कंदो आहे अल्लाह फरमायो त मां इन्हनि सां प्यार कंदो आहियां असांजो बरोच वरी कावड़ कंदो ॿिए जेकॾहिं कुझु लफ़्ज़ ॻाल्हायो त पोइ ही कावड़ पण मेकू अख ना पए मेरे हथ वल खोसे कपगे त मां चुप कर बस बदला घिर सुने लेकिन अहल बेते सिखलाया अब बदला ना अल्लाह दे हवाले मामला करो तो रब करीम अब ही बदला घिरसी अपने नियते ज बुंड मरवे सन पिए तुसा अज बदला घिरसो सुबह ही बदला घिरसो लेकिन अल्लाह जदा बदला घिरदा तो नस्लें तई बदला घिरदा रहता उन्हें सब्र किता अज मजलिसा महफिला मौला हुसैन जा सबीला मौला हुसैन जा झंडे मौला हुसैन दे तकरीरा मौला हुसैन जा कसीदे मौला हुसैन दे मनकबता मौला हुसैन जा नंगर मौला हुसैन दे सबीला मौला हुसैन जा अज नाला मौला हुसैन दा अज यजीद दा नाला के इज्जत ना खिलन वाला कोन्ही को यजीदी का सबीर लगाउन वाला कोन्ही यजीद तरफू कर झंडा खोड़न वाला
कोन्हे यजीद तरफ कर नंगर हलावण वाला कोन्हे यजीद को कर सवाब पुजावण वाला कोन्हे को हालांकि बादशाह हुकूमत ही सब कुछ आहा लेकिन को भी उन मथुना दा नाला घिरन वाला नहीं पर जेकर यजीद दा नाला घिंदा पिया तो लानत मोकल करने वाला यजीद दा नाला घिंदा पिया है पर हुसैन दा नाला घिने तो मौला कर नाला घिने इमाम कर नाला घिने हजरत कर नाला घिने सैयद कर नाला घिने ये मौला हुसैन दा नाला घिने जड़ता अपना असादा असादा अपना इमाम हुसैन है हुसैनियत 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 यजीदियत यजीदियत जने ने वही आयत मुबारक पढ़ी तो जेको कावड़ खावण वाला मौला हुसैन फरमाया तो मैं कावड़ अपनी खत्म की वल अगते आयत पढ़े तो जेको माण्हू को माफ करण वाला मौला हुसैन फरमाया है तो मैं ते को माफ कर छोड़िया अगते आयत पढ़ी उंदा मफहूम है वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन ऐ अल्लाह तबारक व तआला एहसान करन वारन साण मोहब्बत कंदो आ त पो मौला हुसैन फरमायो मां इहो थो तुझे मथा एहसान कया त तू असा जो ज़र खरीदा गुलाम आहे असा तोखे अल्लाह जे नाले ते हमेशा जे लाए आजाद करे छजो आहे आजाद करे छजो आ आजाद थी वयो आई मुझा दोस्त गुलामी खा जेको ज़र खरीदा गे गुलाम होंदा पो हिकड़ो खपाइंदो बियो वठंदो ओ खपाए बियो वठंदो सजी जिंदगी ओ मानो कमाइंदो तो पंजी मिल्कियत कान ठंदी हुई जेको कुछ कमाई सबई सरदार जो होंदो उन्हीं जी इजाजत का सवा काडे वनी कोन सकदो निकाह कोन करे सकदो पंजो कारोबार कोन खोले सकदो हो सजी उम्र उन्हीं जी गुलामी में रहंदो हुआ मौला हुसैन अली मकाम फरमायो असा तो के दुनिया जी गुलामी ता आजाद कयो आहे अर्ज पे करे किबला से गुलामी जी दुनिया वारी गुलामी ता आजाद कयव पर पंजे रूहानी ए खिदमत वारी गुलामी मंझा मुखे आजाद न फरमाए जो मुखे उता आजाद न फरमाई जो मौला हुसैन अली मकाम अहल बे जो किरदारा बे के माफ करण कावड़ पंजी खाई छड़न मौला हुसैन अली मकाम जो उनके बचड़न जो यो किरदार रहो आए हमेशा भलाई करण बेसान भलाई करण हत्ता के दुश्मन सान भी भलाई करण जो किरदार मौला हुसैन जो आहे बेटा सरकार साहिबा फरमाए त भलन साण भलाई ये सबको हो भलन सां त सबको भलाई कंदो आ बेटा सरकार साहिबा फरमाए त भलन साण भलाइयो सबको हो पर करे न तो जिया को बुरन साण भलाइयो जिया तवा बुरन साण भलायो कयो केर इए बुरन साण भलायो कंदो अल खरिस्त मुजा दोस्तो मोहब्बत जी जकरा दावा है त पो दलील भी जरूरी आ मौला हुसैन नमाज तो पढ़े त तू भी नमाज जो पाबंद थी वन मौला हुसैन तिलावत करे थो तो तू भी कुरान जी तिलावत कर मौला हुसैन अली मकाम अल्लाह जो जिक्र थो करे तू भी रब जो जिक्र कंदो रह मौला हुसैन अली मकाम सुने महबूबन करीम जी सुन्नत ते अमल करण वारो आ तू भी
जेकर मौला हुसैन सा मोहब्बत हो करी त आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनसान महूद जिनकी सुन्नत अमल कर वो एड़ा दलील दे वो पक तो मौला हुसैन साण उन्हनि जे शहजादन साण करबला वारन साण प्यार करे रहियो आहे वो जे करबला वारन सा प्यार कई त मदीने वारा घोट पाण तो साण प्यार फरमाईंदा। सुभान अल्लाह। अल्लाह से असा के अमल जी तौफीक अता फरमाए। आमीन चो दोस्तों। अमल जी रब करीम तौफीक अता फरमाए। हाने अल्लाह तबारक व तआला जो कुरान करीम पे इरशाद फरमाए व मिनन नास मन यशरी नफ्सहु बितिगा मरदातिल्लाह। अल्लाह करीम जल्ल जलालो इरशाद फरमायो कुछ अहिड़ा भी माण्हू आहिनि जेके पंहिंजूं जानियूं अल्लाह जी मर्ज़ी जे लाइ खपाए छॾींदा आहिनि। पंहिंजूं जानियूं ख़र्च करे छॾींदा आहिनि अल्लाह जी मर्ज़ी खे हासिल करण जे लाइ अल्लाह जी रज़ा खे हासिल करण जे लाइ त रब करीम शाल राज़ी हुजे सोने रब खे राज़ी करण जे लाइ पंहिंजी जान पेश कंदा आहिनि दुख तकलीफ़ूं बर्दाश्त कंदा आहिनि। मुंहिंजा दोस्तो अल्लाह खे राज़ी करण जे लाइ त मुंहिंजा दोस्तो रब करीम जल्ल जलालो फरमायो अहिड़ा बि के माण्हू आहिनि जेके अल्लाह जी मर्ज़ीअ खे रिज़ा खे हासिल करण जे लाइ पंहिंजे जाननि जा बि नज़राना पेश कंदा आहिनि। पंहिंजूं जानियूं पेश कंदा आहिनि त रब करीम राज़ी थिए अल्लाह जल जलालो राज़ी थिए। कीअं राज़ी थिए त रब करीम जी मर्ज़ी हासिल करे वठो पोइ अल्लाह जी मर्ज़ी जॾहिं मिली वई त हाणे रब बाने साण राज़ी थी वेंदो आहे। बानो जॾहिं अल्लाह जी मर्ज़ी में राज़ी आहे त पोइ अल्लाह बि बाने जी मर्ज़ीअ में राज़ी हूंदो आहे। जीअं बानो चवंदो वेंदो आहे अल्लाह पोइ तीअं कंदो वेंदो आहे। हजरत बेटाई सरकार से रहमतुल्लाह तआला अलैह फरमायो त रे यूं राज़ी रूह में मथे रब रज़ा मञाऊं मोहब्बत सी कादिर जी कज़ा रज़ियल्लाहु अन्हुम वरदू अन्हु जोगिन इहो जज़ा पोइ ॾेई साह सज़ा वञी गुर खे गजा का पीड़ी। एतरा वॾा मक़ाम हासिल कयूं अल्लाह जी रज़ा हासिल कयूं किथां रज़ा मिली आहे अल्लाह जल जलालो खे राज़ी करण जी कोशिश कयूं पोइ उन खे राज़ी कंदे कंदे पंहिंजूं जानियूं ॾियणियूं पइजी वियूं त जानियुनि जा नज़राना बि रब जी राह में पेश करे छॾियूं। हजरत मौला हुसैन अली मकाम अल्लाह जी मर्जी मुताबिक पंहिंजी जान खे त पेश कयूं पर रब करीम जल जलालो जी मर्जी थी पई हुसैन पंहिंजो वतन छॾे मौला हुसैन वतन छॾे ॾिनो आहे। अल्लाह जी मर्जी थी पई त मौला हुसैन सफ़र करे त मौला हुसैन सफ़र करे रहियो आहे। अल्लाह जी मर्जी थी पई त करबला जे मैदान में अचे रहे त मौला हुसैन 72 ॼणनि जो साथ वठी करे करबला जे मैदान में खीमा खोड़े वेही रहा। अल्लाह जल जलालू जी मर्जी थी पई संदन साथी हिकड़ो हिकड़ो थी करे मो अल्लाह जे नाले ते पंहिंजी जान पेश करे त हजरत इमाम अली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जल
अल्लाह जी मर्जी के ॾिसी करे हिकिड़ो हिकिड़ो साथी तैयार करे मैदान कारेज़ार में मोकिलिया। अञा हिकिड़ो सिर ॾेई रहियो आहे त ॿिया तैयार थी रहिया आहिनि। सबको पंहिंजे वारे ते इंतज़ार करे रहियो आहे ऐं ख़ुशकिस्मती पंहिंजी सम्झी रहियो आहे, नेक बख़्ती पंहिंजी सम्झी रहियो आहे। अॼु अल्लाह जे नाले खे बुलंद करण जे लाइ मौला हुसैन जे तरफ़ खां दिफ़ा करण जे लाइ असांजा सिर अल्लाह जी दरबार में पेश थी रहिया आहिनि। बेटई सरकार साईं फरमाइनि त पतंग न पह कयो, मिड़िया मथे मच, पसी लहस न लिचिया, सड़िया मथे सच, सदा गिचिन गच, विचारन विनाइया। पंहिंजूं जानियूं पेश कंदा वया अल्लाह जी रिज़ा खे हासिल करण जे लाइ पंहिंजूं पंहिंजूं जानियूं पेश कंदा वञनि पिया। इन दौरान हिकिड़ो बुढ़ड़ो आयो आहे, 95 साल उन जी उमिरि आहे। एॾो वॾो कुराड़ो जेको घर में रहण जहिड़ो हूंदो आहे। 95 साल उमिरि, अॼु 80 साल वारे उमिरि खे ॿिया उथारनि विहारनि था पिया। कमकार जो कोन थींदो आहे, हली कोन सघंदो आहे, चवंदो आहे त मूंखे व्हील चेयर ते खणी करे हलो। पर मुंहिंजा दोस्तो 95 साल उमिरि आहे, मौला हुसैन जे सिपाहियुनि सां गॾु सिपाही थी करे हली रहियो आहे। नालो आहे जौन, रंग जो कारो आहे, हबशी कबीले जो आहे, सनो जिस्म जो कमज़ोर आहे। इहो कमज़ोर ऐं कुराड़ो कारे रंग वारो मौला हुसैन आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जे साम्हूं अची वियो आहे। मौला हुसैन आली मक़ाम खे तो अर्ज़ करे क़िबला साईं मां ग़ुलाम हुस, मूंखे तुंहिंजे बाबे साईं हैदर करार ख़रीद कयो हुओ। पोइ मां हैदर करार जी ग़ुलामी में रहियुसि। पोइ हैदर करार मूंखां बोरची जो कमु वठंदा हुआ। मां तव्हां अहल बैत जो किचन संभालण वारो बोरची आहियां। सॼी ज़िंदगी मूं ख़िदमत कई आहे, तव्हांजो किचन मूं संभालियो आहे, ग़ुलामी ॾिनी आहे। क़िबला साईं हज़रत शेर खुदा जे विसाल खां बाद इमाम हसन मुजतबा जो किचन संभालियमि, उन जी ग़ुलामी मूं कई आहे। उन जे शहादत खां बाद वरी मूं तव्हांजी ड्यूटी ॾिनी आहे। तव्हां बार बार पे चयो त चाचा जो न हाणे वॾी उमिरि वारो थी वियो आहे, तो किचन न संभाल। मां पियो चवां जेसीं ताईं मुंहिंजी नौकरी ज़िंदगी आहे तेसीं ताईं इहा ग़ुलामी तव्हांजे दरवाज़े जी ॾींदो रहंदुसि। क़िबला मदीने पाक खां वठी मके पाक ताईं अवां जो काफ़िलो हलियो, हर जाइ ते मां पे किचन संभालियो, मां पे ख़िदमत कई, लंगर पे तैयार कयमि। वरी मके पाक खां वठी करे करबला मुअल्ला ताईं मां पंहिंजी ख़िदमत कंदो रहियो आहियां। सोना 3 ॾींहं थी विया आहिनि, किचन में चाढ़ण जे लाइ कुझु बि कोन्हे को। मुंहिंजा सोना मुंहिंजी ख़िदमत बंदि थी वई आहे, पेश नथो करे सघां त कहिड़ी ख़िदमत कयां। हाणे आख़िरी ख़िदमत जे लाइ तव्हांजी दरबार में हाज़िर थियो आहियां। सोना मूंखे इजाज़त ॾियो, ही सिर हथ में इहो सिर तव्हांजे कदमनि जे मथां मां कुर्बान करे छॾियां। हज़रत इमाम आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन घोड़े तां हेठि लही आया, हज़रत जोन खे भाकुर पाताऊं। इरशाद फरमाए त चाचा जोन वॾी उमिरि जो आहे, ही मैदान कारेज़ार आहे, ही कुराड़नि जी जाइ नाहे जो मैदान में वञल, हिते कूंदरनि ऐं पहलवाननि जी ज़रूरत हूंदी आहे। बेटई सरकार सही पिया फरमाए त इश्क नाहे रांद जो कनस गभरू, गभरू माना छोकरा, छोकरनि जो कम ना है।
इश्क नाहे रांद जो कनस गभरू सीने से पांध उछलत बध थिए चाचा ही पहलवान जो कमा तो कमजोर आए तो के मां कीअं इजाजत दिया हाणे तुझी जिंदगी मोटी पई आहे हिकड़ो साल हुजी को महीनो हुजी के 5 ॾींहं हुजी के घड़ियों जिंदा हुजी आखिरी टाइम ते सदी जिंदगी दरवाजे जी गुलामी कई अथई आखिरी टाइम ते मां तो के माराए वञा चाचा तुझी उम्र हाणे विढ़ण जी ना आहे छॾ त मुंहिंजा कुंदर बच्चा मौजूद आहिनि अली अकबर जवान मुझो शहजादो मौजूद आए गाजी अब्बास मुझो भा मौजूद आए मुझा 7 भाइर ॿिया भी आहिनि भाणजा भी आहिनि भाइटरा भी आहिनि तू बुढ़ड़ो ऐं कमज़ोर आहीं मां तोखे इजाज़त ॾियां थो असां हेॾा यज़ीद सां लड़ी रहिया आहियूं तू पोयों पासो ॾेई करे ॿाहिरि निकितो हलियो वञ पोइ जहिड़ी ज़िंदगी तुंहिंजी अल्लाह कई आहे ईअं पंहिंजी ज़िंदगी पियो गुज़ार जाए कुराड़े को इजाज़त वठे पियो हाणे पाण खे संभाले करे हजरत इमाम आली मकाम रजी अल्लाह ताला अन्हु जिंदी दरबार में अर्ज पियो करे त हाओ साईं हाओ मां गुलाम आहियां तव्हांजे कदमनि जो मट मां न आहियां तव्हां तां सिर ॾिए त अली अकबर ॾिए तव्हांजो तां सिर ॾिए त गाज़ी अब्बास ॾिए मां किथां लाइक आयुसि हुजत हो त पुनो असी मूं कमीणीअ के ही हुजे पाए विझल पेरनि में तब जुतिया ना जे ही पर विसारे वेही तिनके चिनखे कीअं विहा किबला लाइक तव्हांजो ना आहियां छो जो हिकु त मां बुढ़ड़ो पीर सन आहियां अवां के जंग में जवान खपन पहलवान खपन ऐं ॿियो मां ॾिसी रहियो आहियां अवां जे साथियुनि जे अंदर जंहिंजे तरफ़ मां ॾिसी रहियो आहियां त उहो हसीन भी आहे त जमील भी आहे उनजा चेहरा चोॾी जे चंड वांगुरु चमकी रहिया आहिनि मां रंग जो कारड़ो आहियां कारड़ो किथां तो हसीन सां बराबर थी सके तव्हांजे जिस्मन में खुशबू आहिनि तव्हांजे कपड़न में खुशबू आहिनि जे चाही ते वेहो था तो आ जमीन भी मुअत्तर बनजी वेंदी आहे जे घटी खां गुज़री वेंदा आहियो त घटियूं भी खुशबू वारियूं थी वेंदियूं आहिनि मुखे जान में पसप पघर जी धप लगी पई आहे सोना मां लाइक न आहियां जो तव्हांजे कदमनि ते सिर कुर्बान करे सघां बेटा सरकार सही बात तर्जमानी फरमाई त तू समो ऐं गंदरी मुंह में आए बन लख मुझे हिनल हालन जी सब तोखे आ परख कारण रब अलख मता मांगर मटी ओ मुझा सोना कारियों को झियूं मोहन मोचारियों खणी वेठियूं बाट ते खिखिय जूं खारियों इन्हल जूं आरियों तो सैयदरी केर सहे खाज जनी जो खिखियूं माल जनी जा मड समय
सही सेण कया हीना जनी हड अज जाम पर तई लड संगन जी सैयद चवे। बेटे सरकार सही अया तर्जमानी पे फरमाए त खिखी हाणियों खारियों छिछी हाणा छज पांद जिन जे पांदसी लगो तथिए लज जाम पर तई लज संगन जी सैयद चवे। अर्ज पियो करे तो किबला रंग जो कारणो आया जान में बदबू अथम तमा हसीनन साण की कतार में पिया। हजरत मौला हुसैन अली मकाम रदी अल्लाह ताला अन्हु जन कुराने के पंजे सीने सां लगायो आ पेशानी के चुमी ॾिनी आ पण फरमाए त चाचा अल्लाह रंगन के कोन ॾिसंदो आ रब जी नज़र त दिलनि जे मथां हूंदी आहे। कई रंग जा हसीन हुंदा पर दिलनि जा कारा हुंदा आहिनि। चाचा तू रंग जो कारो आई अल्लाह जी कुदरत आ जंहिंखे जहिड़ो रंग बख्शे पर तू पर मुंहिंजे बाबे साईं जी सोबत में मुंहिंजे भाउ जी सोबत में अहल बैत जी गुलामी में तुंहिंजी दिल सिज खां बि वधीक चमकी रही आहे। चाचा जेकॾहिं दिल जी ॻाल्हि रंग जी ॻाल्हि आहे पोइ हज़रत बिलाल हबशी भी रंग जो कारो हुओ जॾहिं ज़मीन ते हलंदो हुओ मुंहिंजो नाना साईं फरमाईंदा हुआ बिलाल ज़मीन ते हले थो पर जब बिलाल जे हलण जो आवाज़ जन्नत में ॿुधो वेंदो आहे। बेटे सरकार से रहमतुल्लाह ताला ले जन तर्जमानी फरमाई आहे त राणे कनारात नौनिया पो आइयो लधीसू लतीफ चवे दातर कना दात हाणे को न पूछे थो ज़ात जेके आया से अघी वया। हजरत इमाम आली मकाम रदी अल्लाह ताला अन्हु जन फरमायो चाचा पंहिंजा रंग न ॿुधा चाचा मां तुंहिंजी तबियत खे ॾिसी रहियो आहियां पर एॾो ई जज़्बो आहे एॾो ई शौक़ आहे त पोइ मां बि तोखे अल्लाह जे नाले ते इजाज़त ॾेई रहियो आहियां वञी करे अहल बैतन जो दिफ़ा कर हबीबन करीमन जे कानून जे बाला दस्ती जे लाइ कोशिश कर अल्लाह जे नाले खे बुलंद कर। मुंहिंजा दोस्त इजाज़त मिली वई आहे हेठि झुकी पियो आहे इमाम अली मकाम खणी वरितो आहे चुमी ॾिनी आहे पंहिंजे सीने सां लॻायो आहे उहो बुढड़ो जौन नाले उहो जंहिंजी उमिरि 95 साल आहे। मुंहिंजा दोस्त घोड़ो काहे करे यज़ीद जे साम्हूं अची करे ललकारे लॻो आहे ओ यज़ीदियो आए तव्हां में ताक़त मूंसां मुक़ाबिले जे लाइ अचो। यज़ीद ने मौला हुसैन के तानो ॾिनो आहे हुसैन तुंहिंजा कुंधर काॾे वया पहलवान काॾे वया हाणे कुराननि खे तो मैदान में मोकिलियो आहे। मौला हुसैन अली मकाम इरशाद फरमायो मुंहिंजा पहलवान भी मौजूद आहिनि मुंहिंजा जवान भी मौजूद आहिनि पर थोरो हिन कुराड़े साण मुक़ाबिलो करे ॾिसो तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त हुसैन जे सिपाहियनि में केॾी वॾी कुवत आहे। हजरत मौला हुसैन जे कुराड़ी सिपाही जे साम्हूं हिकिड़ो पहलवान आयो हजरत जौन साईं हिकिड़े ई धक सां उन खे धरतीअ खां जहन्नम ताईं पहुचाए छॾियो आहे।
वरी बियो घोड़ो डोड़ाईंदो आयो उन्हें के भी दोज़ख ताईं पहुंचायई टियों घोड़ो डोड़ाईंदो आयो हिक खां ॿ ॿिन खां टे टिनि खां बाद चार अहिड़ी तरह हिकिड़ो हिकिड़ो थींदो आयो हाणे यज़ीदी लश्कर में हैरानी थी वई आहे ही 10 मुक़ाबले में आया 10 जहन्नम ताईं पहुंची विया 20 मुक़ाबले में आया 20 जहन्नम ताईं पहुंची विया आखिरकार 25 यज़ीदन के जहन्नम ताईं पहुंचाए छॾियो आहे पोइ इब्ने साद चयो त ख़बरदार थियो यज़ीदियो आम माण्हू संभाई पोइ तव्हां जो कोन पियो आहे हिनजे कुरान पई बुढ़ाए ते न ॾिसो हिनजी डोरी कमर खे न ॾिसो हिनजे वात खे न ॾिसो त को ॾंद कोन अथसि अछनि वारनि खे न ॾिसो ॾिसो त कंहिंजो सिपाही आहे कंहिंखां दुआऊं वठी आयो आहे अज कंहिंजी पोयां मदद आहे कंहिंजी पोयां हिमायत आहे तंहिंजे करे हाणे गॾिजी करे हिन सां मुक़ाबिलो कयो मथां तलवारूं वहायो तीरनि जा निशाना बनायो बड़छूं चुंभायो मुंहिंजा दोस्तो हज़रत इमाम अली मक़ाम जे सिपाही जे मथां गॾिजी करे हमिलो कयो वियो आहे हिन जवान 25 माण्हुनि खे जहन्नम ताईं पहुचायो उन खां बाद जॾहिं तीर लॻा तलवारूं लॻियूं आहिनि ज़मीन ते हेठि अची रहियो आहे घोड़े जे मथां पाण खे झले न सघियो आहे जे ज़मीन ते किरे थो तॾहिं सलाम अर्ज़ करे रहियो आहे अस्सलामु अलैका या इब्न रसूलिल्लाह ओ रसूलुल्लाह जा शहज़ादा मुझो आखिरी सलाम वठो मुझो आखिरी सलाम वठो ऐं गॾो गॾु अर्ज़ पियो करे क़िबला साईं तव्हां जो ग़ुलाम आहियां मतां यज़ीदी मथां कड़की करे मुंहिंजो गर्क मुंहिंजो सिर कपे वञल तमन्ना ही आहे त आखिरी दीदार तव्हां जो थी वञे अदरिकनी या इब्न रसूलिल्लाह अदरिकनी या हुसैन ओ शहंशाह हुसैन अची करे मुखे पहुच आखिरी मुझे पंहिंजो दीदार करा मौला हुसैन अली मकाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जन घोड़े के ड्रोड़ाईंदा अचे करे पहुता हिल जीअं जो हेठि पोइ लथा घोड़े खां उन हज़रत जोन जो सिर मुबारक खणी करे पंहिंजी झोली जे अंदर रखियो थल अञा झोली जे अंदर आयो आहे रूह परवाज़ करे वियो आहे मौला हुसैन जे अखियुनि मंझां हुनजे वफ़ादारी ॾिसी करे ॻोढ़ा अची विया आहिनि रोइन बि था पिया रब करीम जी दरबार में दुआ घुरियऊं अल्लाहुम्मा बय्यिद वजहहू व तय्यिब रीहहू वहशुरहू मअ ज़ुमरतिल अबरार व अर्रिफहू बैनन नबी व आले नबी ओ मुंहिंजा रब करीम हिन आखिरी टाइम ते पंहिंजे कारे चहर पंहिंजे कारे रंग जी मूसाण ॻाल्हि कई हुई पंहिंजे जिस्म जा धप जी ॻाल्हि कई हुई ओ मुंहिंजा अल्लाह तुझी दरबार में पहुंची चुको आ रंग जो बेशक कारो आ पर अज हिंजो चेहरो अच्छो करे चमकाए छॾ मौला हुसैन जी ज़ुबान मंझा लफ़्ज़ निकतो बय्यिद वजहहू मौला जो चेहरो अच्छो कर त ओडी मल हबशी जो कारो रंग लही वयो सफेद ऐं सुहिणो रंग वारो जवान थी वयो आहे मौला हुसैन भी दुआ घुरी व तय्यिब रीहहू या अल्लाह हिन आखिरी वक्त में मुझे आडो गाल कई मुखे जिस्म जे अंदर धपा पघर वारो आया आवाज सिफत जो लायक न आया ओ मुंहिंजा रब करीम तुझी दरबार में दुआ है त तय्यिब रीहहू हिंजे जिस्म के खुशबूदार बनाए
पूरे जिस्म मजा मुश्काई अंबर खां भी वधीक खुशबू ज़ाहिर थी वई आहे। वरी मौला हुसैन अली मकाम पियो अल्लाह तबारक व तआला जी दरबार में अर्ज करे त मौला ही पियो चवे शायद मां तव्हां जो सिपाही नथो थी सघां, अवां जे बराबर नथो थी सघां, कुराड़ो आया पीर सन आया तव्हां के जुआन खपल। रब करीम जी दरबार में मौला हुसैन इन जे मुकाबले में दुआ घुरी आहे वहशुरहु मअ ज़ुमरतिल अबरार। मौला पंहिंजे नेकोकार ऐं पसंदीदा बानन में हिनखे शामिल फरमा। मौला आखिरी वक्त में चवे पयो मां केर थींदो आहियां अहल बैतन जे बराबरी कयां, मां तव्हांजे जुती जे बराबर भी ना आहियां, रुगो गुलामी में कबूल फरमायो। ओ मुंहिंजा रब करीम इन जे मुकाबले में मुझी ही दुआ है वअर्रिफहु बैनल नबी व आलिल नबी। ऐ जॾहिं क़यामत जो ॾींहुं थिए हिन जो तारुफ नबी जी जमायत में नबी जे बचड़न जे विच में थिए। हुसैनियत 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 यानी जॾहिं क़यामत जे ॾींहुं हिन जौन के सद कयो वञे त उन्ही वक्त में जौन रसूलुल्लाह जे अहल बैत जे विच में बीठल हुजे, उतां चवे त लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक, ओ मौला मां हाज़िर आहियां। ही जौन हुसैन जे झंडे में हुसैन जे अहल बैत नबी जे अहल बैतन में गॾु बीठो आहे। वाह मौला हुसैन तुंहिंजी सखावत कारड़न कोझड़न के ज़ईफ़न के डुबरन के भी ताकत ऐं पहलवानी ॾिए पियो, जज्बो ॾिए पियो, जोश ॾिए पियो। करण जा रंग मटाए अच्छा बनाए छॾियईं, बदबूदारन के खुशबूदार बनाए छॾियईं, परे पियल वारन के वेझो करे छॾियईं, हत्ता के नबी जे अहल बैतन में भी शामिल फरमाए। सखावत आहे त मौला हुसैन जिया ऐं बुढ़ड़ा पोहड़ा पीर सन पंहिंजूं जानियूं अल्लाह जे नाले ते कुर्बान करे रहिया आहिनि। रब करीम जल जलालु इरशाद फरमाए वमिनन नासि मन यशरी नफ्सहु इब्तिगा मरदातिल्लाह। के माण्हू आहिनि जेके अल्लाह जी रिज़ा खे तलबी दे पंहिंजूं जानियूं भी ख़र्च करे छॾींदा आहिनि। मौला हुसैन चवे पियो त तू पंहिंजे घर मोटी वञ, पर हू पंहिंजी जान अल्लाह जी रिज़ा जे ख़ातिर मैदान कारेज़ार जे अंदर ख़र्च करे रहियो आहे। मुंहिंजा दोस्तो थोड़ी देर जे लाइ सब्र जो मुज़ाहिरो कयूं, जानियूं पेश कयूं। अॼु ताईं उन्हनि जा नाला पर क़यामत ताईं रब करीम उन्हनि जा नाला रोशन ऐं रोशन करे छॾिया आहे। जेकर असां भी थोड़ी तकलीफ वठी करे अहल बैत सां मोहब्बत में सोने नबी जी सुन्नत अमल कंदासे त हिन जहान में भी कामयाब थी वेंदासे, कब्र में भी कामयाब थींदासे त आखिरत में भी कामयाब थी वेंदासे। हिते भी नालो असांजो रहंदो, आखिरत में भी नालो रहंदो। कंहिंजो सदको हूंदो त मौला हुसैन आली मकाम जो सदको। चओ सुभान अल्लाह।